असांखे न 100 हेम्पर खपनि, ऊंचा मस्त सुठी क्वालिटी आ। अरे 100 न 150 खपनि। मुंहिंजे भाई शादी आहे न त पहिरों मुंहिंजे माइटनि लाइ त वठंदी। ॾेर मुंहिंजो बि आहे, काॾनि सां गॾु मुंहिंजे माइटनि लाइ बि हैम्पर ई ईंदा। अच्छा हाणे हेम्पर ईंदा। हिन माइटनि में शादी कार्ड सां गॾु शइ ॼमूं खणी आया खाली। पंहिंजो त ॿुधाए, लिफाफे में सिर्फ 200 रुपया विझी आयो आहे। आस्ते ॻाल्हाए माण्हुनि जे अॻियां। 400 रुपए खां असां वटि गिफ्ट हैम्पर स्टार्ट अथव। 400 रुपए में तव्हां काजू बि विझी ॾींदव न पोइ? काजू बादाम पिस्ता अखरोट हाणे सभु चवंदा 400 में विझी ॾियो। पुछां थी न मां। ड्राई फ्रूट फोटो विझी ॾींदे अथव 400 में। थप्पड़ मारूंगी साला थप्पड़ मार। ड्राई फ्रूट बॉक्स असां वटि सिर्फ 600 खां स्टार्ट अथव। BM ड्राई फ्रूट्स जिनते कस्टमर्स जो लास्ट 50 इयर्स खां ट्रस्ट आहे। हिते तव्हांखे मिलंदव बेस्ट क्वालिटी ड्राई फ्रूट्स, गिफ्ट हैम्पर्स जेके स्टार्ट इन ओनली 400 रुपीस खां, ड्राई फ्रूट हैम्पर्स 600 खां स्टार्ट इन। हिते ड्राई फ्रूट्स तव्हांखे होलसेल प्राइसेस में मिली वेंदा। वाओ, पैकिंग केॾी मस्त आहे। खीचा कबाब पापड़नि जो बि हेम्पर। हे सभु त हे ई खाइण वारो आहे, माइटनि लाइ कुझु न मिल रहा। किलो भाई किलो जो कयो था। स्पेशल कॉर्पोरेट हैम्पर्स मिली वेंदा, वेडिंग्स, बेबी शॉवर, कोई भी ओकेशन हुजे विजिट कयो BM ड्राई फ्रूट्स। एड्रेस अथव भाजी मार्केट स्टेशन रोड उल्हासनगर 3। मूंखे बि कुझु वठी ॾे न। वठूं ना तुंहिंजे लाइ पापड़ी जो पैकेट ॿाहिरां हल। थप्पड़